अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरिया चार जेडीओ न्यूज़ ऐं वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। अब्दुल सलाम डरी जी आल सिंध सुपरिटेंडेंट्स एसोसिएशन एडमिनिस्ट्रेशन पारां समूरनि सुपरिटेंडेंट्स पारां इतफ़ाक़ राय सां आसा सिंध जो चेयरमैन हाजी मारूफ हुसैन भट्टीअ खे चूंडियो वियो। उन मौक़े ते इब्काजी अॻवान दाऊद उन्नड़ सुपरिटेंडेंट तालिब हुसैन रिंद फयाज़ हुसैन ज़लदारी नबी बख्श चांडियो मोहम्मद अनी भट्टी गुलाम रसूल कायो ज़ाकिर हुसैन शर अली हसन भट्टी नौशर फिरोज उबैदुल्लाह अब्बासी सैफुल्लाह ऐवान हैदराबाद मोर खान बिरहमानी मीरपुर खास नवाज अली दरिया खान उमर कोट नज़ीर अहमद सखर सैद नाज़िशुल हसन घोटगी अब्दुल सत्तार बदी ने ॿियनि पारां गुलनि जा हार पाराए आदरबा करे मुबारकबाद ॾिनी उमेद ज़ाहिर कई त असांजे समूरनि जाइज़ मसइलनि लाइ आवाज़ बणिजंदा। उन मौक़े ते चेयरमैन मारूफ हुसैन भट्टी यकीन ॾियारींदे चयो आऊं समूरनि दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन एतमाद कंदे मूं ते ज़िम्मेवारी रखी आहे। उनखे निभाइण में का बि कसर न छॾींदुसि ऐं समूरनि दोस्तनि जे ॾुख सुख में साबित क़दम रहंदुसि। HR JD न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HR JD न्यूज़।